ॾुखनि पीड़ाइनि जो देश थरपारकर जेको ही तव्हां वीडियो ॾिसो पिया, थरपारकर जे ॿहिराड़ी वारनि ॻोठनि जी सूरताल पाणी जे हवाले सां ख़राबु नज़र अचे थी। खूह सुकी विया आहिनि, थरवासी पाणी जे लाइ परेशान आहिनि। पाणी जी खोट जेका पैदा थी वई आहे, सख़्तु गर्मियूं आहिनि, थरवासी पीअण जे पाणी जे लाइ परेशान आहिनि। खूह सुकी वञण जे करे थरवासी पीअण जे पाणी जी ॻोल्हा लाइ निकितल आहिनि। औरतूं मर्द ॿारड़ा जेके दिला आहिनि, जेरीकन आहिनि, उहो खणी पाणी जी तलाश में भटकंदे नज़र अचनि था। हुकूमत जी पत वाइकी थिए थी। जेके अरबे रुपयनि जी लागत सां आरो प्लांट लॻाया विया हुआ, उहे आरो प्लांट बंदि पियल आहिनि। उन्हनि ते अरबे रुपया जेके ख़र्च कया विया उहे ॿुॾी विया आहिनि। आरो प्लांट मशीनरी जे क़ब्रस्तान में तब्दील थियल आहिनि। ही तव्हांखे औरतूं नज़र ईंदियूं आहिनि त ही कीअं पाणी जेका से हितां भरे पंहिंजे घरनि तरफ़ वञनि थियूं। पाणी यकीननि ज़िंदगी जी अहम ज़रूरत आहे, पर उन अहम ज़रूरत तरफ़ हुकूमत को ध्यानु नाहे ॾिनो। न ई चूंडियल नुमाइंदनि उन्हनि खे संजीदा वरितो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त थरपारकर में हिन वक़्तु जेका पीअण जे पाणी जो अहम इशू आहे, उनखे हुकूमत जल्द हल करे बंदि पियल आरो प्लांट खोले थरवासियुनि खे पीअण जे पाणी जी जेका सहूलियत आहे उहो फ़राहम करे, त जीअं ही थर जा रहवासी, थर जूं माइरूं पीअण जे पाणी जी सहूलियत खां महरूम न थियनि ऐं हू पंहिंजी ज़िंदगी बहितर नमूने गुज़ारे सघनि।